नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानपुर महर में ख़बर ॾींदा हलूं त खानपुर महर में जाखोड़ी एहतियात पारां जान महमूद सिविल सोसाइटी का शाहपुर महर रोड की तहमीर न थियण खिलाफ़ शाहपुर महर खां खानपुर महर ताईं पैदल एहतजाजी रैली कढे प्रेस क्लब खानपुर महर आॾो एहतजाज मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन जे हथनि में प्ले कार्ड हुआ जंहिंमें नारा लिखियल हुआ। मुज़ाहिरे जी अॻुवाणी कंदड़ अमानुल्लाह महर, मोहम्मद सालेह महर ऐं ॿिया करे रहिया हुआ। हिननि चयो त 30 सालनि खां जान महमूद सिविल सोसाइटी का शाहपुर महर रोड जी तहमीर न थी सघियो है, जंहिं सबब हादसा रोज़ जो मामूल बणियल आहे। हिननि चयो त चूंडियल नुमाइंदा वोट वठी पर वाइदा वफ़ा न कया आहिनि। हिननि चूंडियल नुमाइंदनि ऐं सिंध सरकार ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त जान महमूद सोसाइटी खां शाहपुर महर ताईं रोड तहमीर कराए ॾिनो वञे, ॿी सूरत में सख्त एहतिजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।